दोस्तों, इज्जत ऐं ज़िल्लत उहा ख़ुदा जे हथ हूंदी आहे। जे इंसान जे हथ में हुजे त केरु कंहिंखे घड़ी नथो छॾे सघे। अॼु 8 महीने केस पियो कयां छो त मुंहिंजी तबियत ठीक न हुई, जंहिंमें असां सिंधी माण्हू चवंदा आहियूं अधरंग ऐं उर्दू में चयो वेंदो आहे हालज। इन मर्ज़ जो को इलाज ई कोन्हे। उनजो इलाज केरु आहे? हिकिड़ो पंचन पाक जो अलाह त वॾो आहे, ॿियो जंहिंजो पंहिंजे मुर्शिद ते यकीन आहे। मुंहिंजे लाइ पंहिंजे मित्रनि नाला नथो खणी सघां ऐं दोस्तनि ऐं पाड़े वारनि अख़बारनि में लेख ॾिनो त जलाल पंहिंजो ख़तमु थी वियो। ख़तमु करण वारो कुदरत वारो आहे, इंसान नथो कंहिंखे ख़तमु करे सघे। पर जॾहिं मां अॼु टेस्ट करण हिते आयुसि, मोरे खां निकितुसि त हर कंहिं माण्हू ॾिसी ऐं चयो त अॼु शींहं मैदान में अची वियो। मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी दरवेशनि जी, अहल बैत जी ऐं पंहिंजे मुर्शिदनि जी ड्यूटी ॾिनी आहे। मुंहिंजो ईमान आहे मूंखे कुझु न थींदो।